हलरी पढ़ी तुझी ताल छोरीअ खे घर में विहारे पाण वरी रोन ते निकिती। मां ॾेढ मां तुंहिंजी माउ जेतिरी आहियां, ॻाल्हाइण जी का तमीज़ ई कोन्हे का। नाराज़ न थी पड़ी, भला इहो त ॿुधा शर्मिली तुंहिंजी छा थिए? हा मुआ शर्मिली मुंहिंजी धीउ आहे, हा पर वॾी शर्मिली आहे। जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे न त सिर खां मथां चादर न हिलाईंदी। ॾाॾी तुंहिंजो नालो छा आहे? मुआ खगा, मां तोखे ॾाढी थी नज़र अचां, मां का एॾी वॾी थोरी आहियां। छॾ तूं हिन खगे खे, मूंखे तूं इहो त ॿुधा तुंहिंजो नालो छा आहे शर्मिलीअ जी अम्मा? मुंहिंजो नालो किरण आहे। किरण? मुआ ॼरका, मुंहिंजो नालो किरण न पर कांडेरी आहे, कांडेरी। मां शर्मिलीअ जी माउ आहियां। भला हिन उमिरि में बि तूं पर्दे में घुमंदी? हा मुआ खगा, हिन ॻोठ जा माण्हू ॾाढा बदतमीज़ आहिनि, उन जे करे मां ऐं मुंहिंजी धीउ शर्मिली असां ॿई पर्दो करे पोइ निकिरंदियूं आहियूं ॿाहिरि। भला इहो ॿुधा त रोन ते काॾे निकिरी पई? बसि वञा थी कंहिं न कंहिं जे घर, बसि ॾिसां जेकॾहिं का वांदी हूंदी उन सां कचहरी करे 2-3 मिंट दिलि ख़ुशि करे निकिरी हली ईंदसि। इहो पोइ भला सुभाणे पंहिंजी धीउ शर्मिलीअ सां गॾु मुंहिंजे घर दावत खाइण लाइ ईंदीअ? ज़रूरु ईंदसि छोरा, ज़रूरु ईंदसि। तूं असांजे लाइ कुकड़ ऐं कबाब असली तयारु करे रखजांइ, असां ईंदियूंसीं ॿई ॼणियूं। खोड़ कुकुर कबाब शर्मिलीअ लाइ, रुगो तूं उनखे वठी अच, शर्मिलीअ लाइ त मुंहिंजो सिर बि कुर्बान आहे। छोरो त सफ़ा मस्तु लॻो पियो आहे।